कंदकोट में दाड़ियल कल्चर बताखोरी वधंदड़ बदअमनी कबीलाई दहशतगर्दी खिलाफ ऑल पार्टीज़ मूवमेंट ऐं शहरी इतिहाद जे सॾ ते शटर बंद हड़ताल घंटाघर खां प्रेस क्लब ताईं अमन जे प्यास से सवें शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो अमन ॾियो जो मुतालबो अणॼातल मुद्दे ताईं शहर बंद रखण जो ऐलान। मिलियल ॼाण मूजिबि कंदकोट शहर समेत ज़िले अंदरि ॾोहारी राज दाड़ियल कल्चर बत्ताखोरी गुंडागर्दी कबीलाई दहशतगर्दी अगवाकारी खिलाफ ऑल पार्टीज़ मूवमेंट ऐं शहरी इतिहाद जे सॾ ते शहरनि ज़बरदस्त मोड़ ॾींदे मुकमल शटर बंद हड़ताल कई। हड़ताल सां कंदकोट शहर जो समूरो कारोबार बंद रहियो। अमन जे प्यासे परस्तारनि अमन बाबति चाह रखंदड़ कंदकोट वासी शहरनि सवें जी तइदाद में शहर जे मेन जगह घंटाघर चौक ते पहुता, जिते अमन की बहाली ऐं लाकानुत खिलाफ भरपूर एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जे हथनि में अमन जा अछा झंडा ऐं हर ज़ुबान ते अमन ॾियो जा नारा लगंदा रहा। एहतिजाज जे मौक़े ते मुज़ाहिरीन के खिताब कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि डॉक्टर मेहरचंद ज़ुरियत बिजाणी सजाद बिरोही अशोक सूनारो ऐं ॿियनि चयो त आख़िर कानून लागू कंदड़ इदारा कंदकोट के कॾहिं अमन ॾींदा। अमन न हुजण करे कंदकोट तबाही तरफ़ आहे। आवाम के बुनियादी सहूलतूं नथियूं मिलनि। हुकुमरान ख़ामोश तमाशाई जो किरदार अदा करे रहिया आहिनि। जेकॾहिं पुलिस ऑफिसर फ़र्ज़ सुनासी कनि त चंद लोफर संदन साथी ऐं सहूलियतकारनि जो कुझु ॾींहंनि में ख़ात्मो अची सघे थो। ॾोहारनि खे खाद खुराक ऐं हथियार ॾींदड़ आवाम दुश्मन गद्दार आहिनि। असीं मुल्क जे आला अख़्तियारनि खां घुर कयूं था त कंदकोट ज़िले में अमन अमान जी ख़राब सूरत हाल जो नोटिस वठो, आवाम के तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे ॾिनो वञे। उन्हनि चयो त आवाम के बुनियादी सहूलतूं ॾियो, आवाम के जीअण जो हक़ ॾियो। जेसिताईं ही जाइज़ मुतालबा तस्लीम न थींदा अमन तहरीक जारी रहंदी। शटर बंद हड़ताल अणॼातल मुद्दे ताईं जारी रहंदी। मुसलसल हड़ताल ऐं एहतिजाज कयो वेंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ कंदकोट।